सिंधड़ी मिठड़ाव केनाल मां निकरंदड़ शाख जो तरक़ियाती कम मुकमल थियण बाद PPMPA सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह पारां शाख जो इफ्तिताह कयो। उन मौक़े ते MPA ज़ुल्फ़िकार शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे तक में ज़रई पाणी जी खोट आहे। पुछड़ी में पाणी पहुचाइण लाइ असांजी हुकूमत लाइंग जो कमु शुरू कराए आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई आहे। हिननि चयो त तक जूं समूरियूं शाखूं पकियूं थी वियूं आहिनि। हिननि चयो त PP चेयरमैन बिलावल भुट्टो जी कोशिश सां सिंध जे समूरनि शाखूं पकियूं थियूं आहिनि। उन मौक़े ते डायरेक्टर नारा केनाल मंसूर मेमण चयो त असां वाटर कोरस माप ते ठाहे पुछड़ी में पाणी पहुचायो आहे। जेके वाटर कोरस गैरकानूनी हुआ उहे हटाए छॾिया आहिनि। बाक़ी ज़मींदारनि जो चवनि था त वाटर ट्रोड़नि जी इजाज़त ॾियो, उहा कॾहिं बि कोन ॾींदासीं। रिपोर्ट काशिफ़ अली शहर सिंधड़ी।